هو الذي أنزل من السماء ماء لكم منه شراب ومنه شجر فيه تسيمون ينبت لكم به الزرع والزيتون والنخيل والأعناب ومن كل الثمرات إن في ذلك لآية لقوم يتفكرون وسخر لكم الليل والنهار والشمس والقمر والنجوم مسخرات بأمره إن في ذلك لآيات لقوم يعقلون وما ذرأ لكم في الأرض مختلفا ألوانه إن في ذلك لآية لقوم يذكرون صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. अल्लाह तबारक व तआला जो एहसान थियो अल्लाह सही नमाज बा जमात अदा करने की अता फरमाई। कुरान मुक़द्दस से सूरह नहल की आयत नंबर 10 का तिलावत आहे। अल्लाह से पहिरियां असां अवां खे इंसान जे लाइ जेके ज़रूरत जा जानवर आहिनि अल्लाह पाक उन्हनि जो ज़िक्र फरमायो त हे इंसानो तव्हांजी कामयाबी जे लाइ तव्हांजे ज़रूरत खे पूरो करण जे लाइ असां तव्हांजे लाइ जानवरनि खे पैदा फरमायोसीं। जानवर सिर्फ़ु तव्हांजे खाइण पीअण जे लाइ कमु नथो अचे बल्कि गऊं आहे, मेंह आहे, रिढ आहे, ॿकरी आहे, उठ आहे। इहे अहिड़ा जानवर आहिनि जिन जानवरनि खे अल्लाह तबारक व तआला खीर बि अल्लाह से इन्हनि मां कढी करे इंसान खे पीआरे ऐं वरी साईं मुंहिंजे खे चवां वक़्त ते अव्हां खे ज़रूरत पवे त तव्हां जेको आहे उन्हनि जे मथां तव्हां सवारी करे सघो था ऐं वक़्त ते ज़रूरत पए त अल्लाह तबारक व तआला इन्हनि मां जीअं गऊं ऐं ढगे खे अल्लाह पाक तव्हांजे इन छा चइबो आहे ज़मीन खे खेड़ण जे लाइ अल्लाह पाक पैदा फरमायो ऐं इन्हनि मां उठ जेको आहे तव्हांजा सामान खणी करे हले ऐं इन्हनि मां जेके ग़ैर हलाल जानवर जेके घोड़ा ऐं गॾा आहिनि इहे त तव्हांजा ॾींहं राति सामान ढोए करे पिया हलनि था। फरमाई त इहे सभु जो सभु इन्हनि जानवरनि खे कंहिं पैदा फरमायो। फरमाई त सभिनि इंसाननि खां तव्हां पुछंदा त सभु चवंदा त हाउ बेली इन्हनि जानवरनि खे पैदा करण वारी ज़ात मुंहिंजा अल्लाह जी आहे। अल्लाह पाक इन्हनि जानवरनि खे फरमाई तव्हांजे लाइ ज़ीनत बि बनायो, तव्हांजे लाइ सामान जो सबबु ऐं सिर्फ़ु इन जे लाइ न खाइण पीअण ऐं सवारी जे लाइ न बल्कि इन्हनि जानवरनि मां के जानवर अहिड़ा आहिनि जिन जानवरनि खे तव्हां उन्हनि जो खलूं लाहे करे तव्हां पंहिंजे लाइ मोज़ा ठाहियो, तव्हां पंहिंजे लाइ जूता ठाहियो या जेके आहिनि तव्हांसीं पंहिंजे लाइ जीअं रिढ जी खल मां तव्हां पंहिंजे लाइ जैकेट ठाहियो। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हरणी जी खल बि कमु अचे थी। अहिड़े क़िस्म जा अल्लाह तबारक व तआला इन्हनि शयुनि जा केतिरा ई फ़ाइदा रब साईं रखणु फरमाए। इन्हनि जा हॾा बि ॼण त कम जा आहिनि। ऐं उन खां बाद में अल्लाह पाक वरी पंहिंजी नेमतुनि खे अल्लाह साईं वरी इन्हनि आयतुनि जे अंदरि रब साईं बयानु फरमायो। फरमाई त इंसान अल्लाह जी केतिरनि नेमतुनि जो इनकार कंदे इहा रब जी ज़ात आहे जंहिं अल्लाह तबारक व तआला आसमान खां पाणी वसायो ऐं सिर्फ़ु पाणी तोखे पीआरी न बल्कि तव्हांजे जानवरनि खे इन ई पाणी मां अल्लाह पाक पीआरणु फरमायो। इन ई पाणी मां तव्हांजी ज़मीन खे अल्लाह आबाद फरमायो। इन ई पाणी मां रब साईं तव्हांजे लाइ बाग़ पैदा फरमाया। इन ई पाणी मां तव्हांजे लाइ ज़ैतूननि जा बाग़ ऐं खजुनि जा बाग़ ऐं साईं मुंहिंजे खे चवां अंगूरनि जा बाग़ अल्लाह पाक तव्हांजे लाइ इहे कणिक इहे सभु जेके आहिनि अनाज अल्लाह पाक इन पाणी जे ज़रिए सां तव्हांजे लाइ ठाहिणु फरमाई। ऐं फरमाई त पाणी जी नेमत सिर्फ़ु हिते बसि नथी थिए। अल्लाह पाक इन पाणी जी नेमत खे हलाए करे समरात खे त ठाहियो
इन पानी जे ज़रिए सां अल्लाह पाक पूरी दुनिया खे ॼण त आबाद करणु फरमायो। ऐं वरी फरमाई त इन पाणी मां तव्हां नज़र कयो त हिकिड़ो त पाणी तव्हांजे लाइ मिठो जेको अल्लाह आसमान खां इन ककरनि जी सूरत में वसाए करे अवां जे मथां अल्लाह सां रहमत वसाई, ऐं ॿियो पाणी उहो जेको खारो समुंड जो पाणी। फरमाई त इन पाणी खे बि तव्हांजे लाइ रब सां रहमत बनायो। इहो ई पाणी तव्हांजे लाइ तिजारत जो ज़रियो, सामान खे मुंतक़िल करण जो ज़रियो। अवां जेको इन पाणी जे अंदरि वञी करे मच्छियुनि जो शिकार कयो। ऐं फरमाई त इन समुंड जे अंदरि अल्लाह तबारक व तआला अहिड़ा त जेके इन ख़ज़ाना पूरनि फरमाया, इन्हनि ख़ज़ाननि खे कढी करे तव्हां पंहिंजे लाइ इन जो ज़ीनत जो सामान बनाईंदा आहियो, जीअं मोती निकिरंदा आहिनि समुंड मां। इहे अल्लाह तबारक व तआला इहे सभु फरमाई त इहे सभु 1400 साल अॻु में अल्लाह पाक जेको आहे इंसान खे ख़बर त हाणे थी पवे केतिरनि नेमतुनि जी, अॻु में ॿुधाई फरमाई त इंसान इहे सभु मां तव्हांजे फ़ाइदे जे लाइ पैदा फरमाई। सो क़ुरान फरमायो हुवल्लज़ी अंज़ल मिनस समाई मा, साईं केरु आहे जेको आसमान तां पाणी खे नाज़िल थो फरमाए। फरमाई त अल्लाह जी ज़ात आहे जंहिं आसमाननि खां पाणी खे वसायो। साईं उनजो फ़ाइदो कहिड़ो आहे? फरमाई त हिकु त तव्हांजे लाइ पाणी हर एतबार सां फ़ाइदेमंद आहे। मिनो शराबुन, इन मां तव्हां पाणी पियो था। व मिनो शजरुन, इन ई पाणीअ मां अल्लाह पाक इन वणनि टिणनि खे पैदा थो फरमाए। इन वणनि खे, गाह खे, लूसण खे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी ज़राअत खे अल्लाह पैदा थो फरमाए। फरमाई त इन ई वणनि जे अंदरि वरी तव्हां पंहिंजे माल खे चाढ़ियो था। युंबितु लकुम बिहि ज़रअ वज़्ज़ैतून वन्नख़ील वलअनाब। फरमाई त पाणी हिकिड़ो आहे, हिकिड़े पाणी मां रब साईं तव्हांजे लाइ ज़राअत खे पैदा फरमायो, पोख खे पैदा फरमाई। इहो ई पाणी तव्हांजे लाइ कणक बि पैदा करे, तव्हांजे लाइ चांवर ऐं सारी बि पैदा करे। इहो ई पाणी तव्हांजे लाइ सब्जियूं ऐं अनाज पैदा करे। इहो ई पाणी जेकॾहिं तव्हां बाग़नि खे ॾियो, इहे बाग़ तव्हांजे लाइ अंब, ज़ैतून ऐं साईं मुंहिंजे खे चवां खारकूं ऐं इहे अंगूर, इहे ॾाढ़ूं, इहे सूफ़, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मेवा अल्लाह पाणी हिकिड़ो नाज़िल फरमाए, हुन जो ज़ाइक़ो हिकिड़ो ई आहे। इन हिकिड़े ज़ाइक़े वारे पाणीअ मां रब साईं फरमायो मा लकुम, फरमाई तव्हांजे लाइ असां पीअण जी सिर्फ़ु उन जे अंदरि सिफ़त न रखीसीं, बल्कि हज़ारनि जी तादाद में असां इन्हनि मां नेमतूं कढी करे इंसान तव्हांजे लाइ असां पैदा करणु फरमाईसीं। फरमाई त वज़्ज़ैतून युंबितु लकुम बिहि ज़रअ, फरमाई त फुटाई तव्हांजे लाइ इन पाणी जे ज़रिए सां, इन पोख खे फुटाई। वज़्ज़ैतून, ज़ैतूननि खे फुटाई। अल्लाह पाक इन्हनि जो ख़ुसूसन इन्हनि जो ज़िक्र फरमायो। ऐं हिकिड़ो उन्हनि जे अंदरि अल्लाह पाक पोख जो ज़िक्र फरमायो, जंहिंसां इंसान जेको आहे पंहिंजी मानी रोज़ी रोटी कढी करे खाईंदो आहे। ॿियो ज़ैतून अल्लाह पाक उन जे लाइ समर जो ज़िक्र फरमायो। नख़ील इहो जेको आहे हर एतबार सां इंसान जे लाइ फ़ाइदेमंद समर जेको आहे खजी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पसंदीदा समर साईं जन जो इहो खजी बि आहे। पाण साईं जन हज़रत अम्मा आयशा सां रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी त कॾहिं कॾहिं ॿ महीना बि असांजे घर में बाहि न ॿरंदी हुई। पुछण वारा पुछनि था अम्मा साईं पोइ तव्हां गुज़ारो छा ते फरमाईंदा हुयो? फरमाई त ॿिनि कारियुनि शयुनि ते, हिकिड़ो पाणी ऐं ॿियो जेको आहे इहा खारक। हेॾां खारक खाई करे, हेॾां पाणी पी करे असां उन ते गुज़ारो कंदा हुआसीं, अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कंदा हुआसीं। सो फरमाई वन्नख़ील वलअनाब, ऐं फरमाई त इन अंगूरनि खे अल्लाह पाक पैदा फरमायो। वमिन कुल्लि समरात, इहे त अल्लाह पाक चइनि शयुनि जा नाला ज़िक्र फरमाया। इन खां अलावा केतिरा ई समरात, फरमाई त इन्हनि सभिनि समरात खे इन पाणी मां पैदा करण वारी ज़ात अल्लाह जी आहे। साईं ॿुधाए छो थो असांखे, फरमाई इन फी ज़ालिक लआयतन लिक़ौमी यतफ़क्करून, ताकी क़ौम सुभाणे इहा दाह न करे त असांखे रब जी वादानियत जी ख़बर न हुई। फरमाई त असां इहे सभु शयूं इन जे करे ॿुधायूंसीं ताकी जेके फ़िक्र कंदड़ आहिनि, सोच रखंदड़ आहिनि, थोरो गहराई सां सोच कंदा अल्लाह जी नेमतुनि में, उन्हनि खे ख़बर पवंदी त वाक़ई इन्हनि निशानियुनि जे ज़रिए सां इन्हनि खे ख़ालिक जी वादानियत सम्झ में अची वेंदी, अल्लाह तबारक व तआला जी उलूहियत सम्झ में अची वेंदी, रब जी नौकरी करणु आसान थी पवंदी। त हाओ बेली जंहिं रब असांजे लाइ एतिरो बंदोबस्तु फरमायो त नौकरी बि त उन ई जो हक़ आहे, उन अल्लाह खे छॾे करे ॿिए जी नौकरी माण्हू छो करे? फरमाई त वसख़र लकुमुल लैल वन्नहार वश्शम्स वलक़मर, फरमाई त सिर्फ़ु इन पाणी जी नेमतुनि ते बंदि न आहे, इन पाणी खां अलावा तव्हांजे लाइ अल्लाह पाक कम में आंदो रातियुनि खे, ॾींहंनि खे। राति कंहिंजे हुक्म सां थी मटिजे? फरमाई अल्लाह जे हुक्म सां। कॾहिं बि राति पंहिंजे वक़्त तां अॻिते पोइ त न थी। फरमाई त न राति खे तव्हांजे लाइ पैदा फरमाई, ॾींहं खे तव्हांजे लाइ पैदा फरमाई। रोज़ानो पंहिंजे वक़्त ते राति अचे थी, रोज़ानो पंहिंजे वक़्त ते ॾींहुं अचे थो, ताकी तव्हां कमायो, ॾींहं में तव्हां पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कयो, राति में तव्हां आराम कयो। फरमाई त इहा बि इंसान तुंहिंजी ख़िदमत आहे, इहा ख़िदमत आहे। ज़ाहिर राति जो न हुजे हा, सदाईं ॾींहं जो ॾींहुं हुजे हा, त इंसान जी तबियत जेको आहे इन शइ खे कीअं क़बूल करे? फरमाई त वसख़र लकुमुल लैल वन्नहार वश्शम्स वलक़मर, फरमाई त राति खे, ॾींहं खे,
इन्हनि खे तव्हांजी ड्यूटीअ ते अलाह पाक लॻाइणु फरमायो। वशम्स वल कमर फरमाई त हेॾो वॾो सिज चमकंदड़ फरमाई इनखे तव्हांजे लाइ अलाह पाक नौकरी ते लॻाइणु फरमायो। चंड जे तरफ़ नज़र कयो। वन नुजूम मुसख़रातुम बिअम्रिही फरमाई त इहे सितारा इहे सभु जो सभु अलाह जे हुक्म जा ताबेदार आहिनि। अलाह जे हुक्म सां पंहिंजी तरतीब सां इहे ड्यूटी पिया था ॾियनि। साईं इहो छो थो ॿुधाए इन फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमी याक़िलून फरमाई त इन जे लाइ था ॿुधायूं ताकि जेके अक़ुलमंद रखंदड़ इंसान आहिनि उहे इन्हनि निशानियुनि जे ज़रिए सां अलाह जी उलूहियत खे सम्झनि, अलाह जी ख़ालिक़ियत खे सम्झनि, रब जी मालिकियत खे सम्झनि त वाक़ई असांजो मालिक असांजो ख़ालिक़ अलाह आहे। हाणे हिन हिकिड़े रुको में अलाह पाक केतिरियूं नेमतूं ॻणणु फरमायूं, अलाए केतिरियूं नेमतूं अलाह पाक सिर्फ़ु इन हिकिड़े सफ़े में रब सां ॻणणु फरमायूं। आसमाननि जो पैदा कंदड़ अलाह, ज़मीननि जो पैदा कंदड़ अलाह, ऐं फरमाई त इंसान तोखे न नुत्फ़े मां पैदा कंदड़ अलाह जी दा, ऐं फरमाई जानवरनि खे तव्हांजे लाइ अलाह पैदा फरमायो। जानवरनि जे अंदरि नेमतूं तव्हांजे लाइ पाइण जो सामान ऐं तव्हांजे लाइ खाइण जो सामान ऐं तव्हांजे लाइ ज़ीनत जो सामान, ऐं फरमाई त वरी वक़्त ते तव्हांजो सामान खणी करे हलनि, हिकु शहर खां ॿिए शहर जे तरफ़ मुंतक़िल कनि। फरमाई त घोड़ा खच्चर गॾ इहे तव्हांजी सवारी ऐं ज़ीनत जे लाइ अलाह पैदा फरमाया। ऐं फरमाई त रब जी मर्ज़ी आहे अलाह पाक जंहिं इरादे सां जंहिं तरीक़े सां पंहिंजा जेके आहिनि मिसाल ऐं पंहिंजी ख़िलक़त अलाह बयानु फरमाए मर्ज़ी जो मालिक आहे। फरमाई जेकॾहिं अलाह चाहे हा तव्हां सभिनीनि खे हिदायत ते आणे हा त मर्ज़ी जो मालिक हुयो, पर जेकॾहिं किन खे हिदायत नसीब थी ऐं कंहिंजे करे गुमराही ते रहिजी विया त इहो फरमाई त इहो बि ॼण त अलाह तबारक व तआला जे कुदरत ऐं कंट्रोल में आहे। अलाह पाक पंहिंजी मर्ज़ीअ सां इंसान खे आज़ादु छॾे करे रब साईं हिदायत ऐं गुमराही वारा ॿई रस्ता ॾेई छॾिया। हाणे इंसान खे आज़ादु छॾींदे इंसान मर्ज़ी आहे तुंहिंजी इन हिदायत जे रस्ते ते हले जन्नत में वेंदे, गुमराही जे रस्ते ते हलंदे जहन्नम में। इहे दुनिया जे अंदरि इंसान जेके आहिनि गुमराही जे अंदरि त फाथा पिया आहिनि। सॼी ज़िंदगी इंसान जेको आहे पंहिंजी तबाह करे बसि कंहिं न कंहिं ॾींहं इहे वाणियुनि वांगुरु या ग़ैर मुस्लिमनि वांगुरु कंहिं न कंहिं ॾींहं मल्हाए करे इंसान सॼी ज़िंदगी हुन ते फ़ख़ुरु पियो थो महसूसु करे। जेकॾहिं असां महसूसु कयोसीं रोड ब्लाक लॻा पिया। छा हुयो चई की हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अलाह ताला अन्हु जंहिंजी विलादत जो ॾींहुं हुयो। हज़रत अली साईं जी विलादत जेको आहे कंहिं माण्हू खे तकलीफ़ ॾियण जो नालो आहे या हज़रत अली रज़ी अलाह ताला शेर ख़ुदा सां जेको आहे उन सां दुश्मनी आहे या उन सां सॼणाइबु आहे। माण्हुनि सां चङाई कजे या माण्हुनि खे जेको आहे ॾुखियाई कजे। तव्हां ॾिसो त क़ुर जे लाइ कंहिं बि रोड खे बंदि करण जे लाइ पाबंदी आहे सॼे मुल्क में, पर इहे जेके आहिनि जश्न जे नाले ते के शादियुनि जे नाले ते के रस्मनि जे नाले ते रोड ब्लॉक कयूं वेठा आहिनि। अञा ॿिया तव्हां को नंढो रोड ब्लॉक कयो बि ॻाल्हि ठही थी, हे वॾा मेन रोड ब्लॉक कयूं वेठा आहिनि। को मरीज़ आहे को तकलीफ़ वारो आहे, रोड कंहिं हिकिड़े माण्हू जी जागीर मिल्कियत थोरी आहे, पंहिंजी मर्ज़ी सां रोड ब्लॉक कयूं वेठा आहिनि, को चवण वारो कोन्हे। सो अल्लाह तबारक व तआला इहे नेमतूं बयानु फरमायूं हिननि आयतुनि में। फरमाई त वमा दरअ लकुम फिल अर्दि मुख़्तलिफ़न अलवान फरमाई तव्हांजे लाइ अल्लाह पाक इन शयुनि खे पैदा फरमायो ज़मीन में, ऐं ज़मीन में जेके नेमतूं पैदा फरमाई उन्हनि जा मुख़्तलिफ़ रंग। हर शइ जो तव्हां रंग मुख़्तलिफ़ ॾिसंदा। तव्हां पाणी में रंग थोरी मिलाईंदा आहियो, तव्हां ज़मीन में रंग थोरी मिलाईंदा आहियो। तव्हां अछो वञी करे ॿिज वञी करे छटे ईंदा आहियो, उनखां बाद में कणिक जो रंग पंहिंजो, चांवर जो रंग पंहिंजो, सब्ज़ियुनि जो रंग पंहिंजो त समराज जो रंग पंहिंजो। अल्लाह तबारक व तआला हज़ारनि जी तादाद में इन ज़मीन मां हिकिड़े पाणी मां ऐं उनजा हज़ारनि जे मुख़्तलिफ़ ज़ाइक़नि सां पैदा करण वारी ज़ात फरमाई त अल्लाह जी फरमाई त इन फी ज़ालिका लआयतन लिक़ौमी यज़क्करून। इन जे अंदरि अल्लाह पाक निशानियूं रखियूं जेके इंसान नसीहत हासिल कंदा। हाणे जेको नसीहत हासिल कंदो उनजे लाइ क़ुर काफ़ी आहे। जेको नसीहत हासिल कंदो ई न त हाणे उनखे त माण्हू न चइबो। जेको माण्हू पंहिंजी न खे नव कोट ॾेई वेठो हुजे उनखे माण्हू छा कंदो? ज़ाहिर आहे जेको पंहिंजी दिलि खे क़ुर जे लाइ कुशादो कंदो ऐं क़ुर जे लाइ खोलींदो त उनजे लाइ हिदायत ऐं नसीहत आहे। जेको पंहिंजी दिलि खे बंदि कई वेठो हूंदो, चवे त हिकु रस्ते ते मज़बूत लॻो बीठो हुजे, हिदायत जे रस्ते जे तरफ़ नज़र बि न करे, अलाह खां हिदायत घुरे बि न, तलब बि न करे, त पोइ रब जी मर्ज़ी आहे उनखे काॾे बि वञी करे हाणे। तव्हां ॾिसो त दुनिया जे अंदरि अक्सरियत जेका आहे गुमराही जे अंदरि पई थी, क़ुर खां परे, अलाह जे रस्ते खां परे, ऐं सिर्फ़ु जेको आहे चंद नारनि ते चंद ॻाल्हियुनि ते जेको आहे पंहिंजी ज़िंदगी बि ख़राबु कयूं वेठा आहिनि, आख़िरत बि ख़राबु कयूं वेठा आहिनि। हालांकि इहा ज़िंदगी आहे बेमक़सद न आहे। अलाह पाक इहा ज़िंदगी ॾिनी कंहिं न कंहिं मक़सद जे ख़ातिर, फरमाई इबादत जे लाइ असां तव्हांखे ज़िंदगी ॾिनीसीं। मूंखे त अफ़सोस थींदो आहे जेके माण्हू पंहिंजी ज़िंदगी कुराड़प वारी उमिरि ते वञी करे पहुता पर हिदायत वारे रस्ते जे तरफ़ उन्हनि जो तवजो ई कोन्हे। फरमाईंदो वहुवल्लज़ी सख़रल बहर, तव्हांजे लाइ अलाह पाक बारनि खे मुसख़र कयो जीअं मां अर्ज़ु कयुमि।
फरमाई त ॿाहिरनि खे तव्हांजी ताक़त हुई जो तव्हां हिन ॿाहिरि जे अंदरि वञी तव्हां हिन जे अंदरि वॾो पहाड़ जो पथर वञी करे हिन समुंड जे अंदरि पाणी जे अंदरि उछले सिधो अंदरि, पर तव्हां ॿेड़ी ठाहे करे अलाह जो हुकुम आहे ॿेड़ी इहे जहाज़ इन्हनि खे रब जो हुकुम आहे त तव्हां हिन मुंहिंजे बाने जे लाइ जीअं जानवरनि खे अलाह पाक हिन इंसान जो ताबे बनायो, उठ हेॾो सारो ताक़तवर जानवर त मालिक जे नंढे ॿार जे चवण ते बि हले थो पियो, अहिड़ी तरह इन्हनि ॿेड़ियुनि खे इन्हनि जहाज़नि खे इन्हनि सभिनीनि शयुनि खे समुंड जे अंदरि ॿाहिरि जे अंदरि पाणी में हलाइण वारी ज़ात मुंहिंजे अलाह जी आहे। फरमाईंदा असां मुसखर कयोसीं पाणीअ खे, तव्हांजी कहिड़ी ताक़त आहे, असां मुसखर कयोसीं। जीअं दुनिया जे तख़्ते ते तव्हां ॾिसो त रोडनि रस्तनि ते गाॾियूं जेके हलनि थियूं सवारियूं हलनि थियूं, इन्हनि खे मुसखर करण वारी ज़ात मुंहिंजे अलाह जी। वरन जेकॾहिं अलाह जो आर्डर न हुजे त सवाल ई पैदा न आहे जो काइनात जे तख़्ते ते का बि शइ चुरी सघे। रब फरमाए न ॿी जॻह ते, फरमाईं त काइनात जे तख़्ते ते जेके बि शयूं तव्हांखे नज़र अचनि थियूं इहे सभिनी जी चुरपुर जो हुकुम मुंहिंजे अलाह जे कंट्रोल में। फरमाईं त वहुव अल्लज़ी सख़रल बहर, अलाह पाक इन ॿार खे तव्हांजे कमु आंदो ताकी तव्हां इन मां खाओ मच्छियूं, गोश्त खाओ, तव्हां इन मां गोश्त जेको आहे पचाए करे खाओ। वतस्तख़रिजू मिन्हु हिल्यतन तलबसूनहा, इन मां तव्हां ज़ेवर कढी करे पायो ताकी तव्हांजे लाइ सूंहं जो ज़रियो बणिजनि। फरमाई त वतरल फुल्क मवाखिर फीह, ऐं फरमाई त तव्हां ॿेड़ियुनि खे ॾिसो त ॿेड़ियूं कीअं जेको आहे पाणी खे चीरे करे अंदरि हलनि थियूं। फरमाई त वतरल फुल्क, तव्हां ॾिसंदव ॿेड़ियुनि खे हलनि थियूं इन पाणी खे चीरे करे। वली तबतगू मिन फज़लिही वलअल्लकुम तशकुरून, तव्हां जेको इहे शयूं इहे अलाह पाक मना न आहे कयो त तव्हां नेमतूं न अपनायो, इहे नेमतूं अपनायो, पर फरमाई त इन्हनि नेमतुनि जे अपनाइण खां बाद में शुक्र कयो न अलाह जी ज़ात जो, जंहिं अलाह इन्हनि नेमतुनि खे तव्हांजे लाइ कारगर बनाइण फरमायो, रुगो शुक्र कयो न अलाह जी ज़ात। फरमाई त वली तबतगू मिन फज़लिही, ताकि तलाश कयो तव्हां अलाह जे फज़ल खे। वलअल्लकुम तशकुरून, फरमाई त ताकि तव्हां अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कयो। वअल्क़ा फिल अर्दि रवासिय अन तमीद बिकुम, फरमाई जॾहिं ज़मीन खे अल्लाह पाक विछाइण फरमायो त इहा ज़मीन लुॾे पई, इन ज़मीन जे मथां इन पहाड़नि ऐं जबलनि जूं अल्लाह पाक मेकवणी करे तव्हांजे लाइ ज़मीन खे रब साईं मज़बूत बनाए टिक बनाए करे बीहण फरमायो, वरना ज़मीन लुॾे हा त इंसानु हली सघे। तव्हांखे ख़बर आहे त जेके हाणे इहा तहक़ीक़ बि अव्हांजे साम्हूं आहे त जबल जेको जेकॾहिं उनजो हिकिड़ो हिसो मथे आहे त 2 खां 3 हिसा जेके उन जबल जे अंदरि ज़मीन में मेखुनि वांगुरु ॼण त ज़मीन खे छलियूं बीठा आहिनि लुॾणा। इहो फरमाई इहो कंहिं खे बीहारियो, फरमाई न मुंहिंजे रब बीहारियो। वअल्क़ा फिल अर्दि रवासिय, अल्लाह पाक हिन ज़मीन जे अंदरि इन्हनि खे जबलनि खे ॼमायो, ॼण त जीअं चइबो आहे न त खोड़े छॾिणो। अन तमीद बिकुम, मता लुॾे तव्हांजे लाइ। वअनहारन वसुबुलन लअल्लकुम तहतदून, फरमाई त हिन ज़मीन जे अंदरि नारुनि खे हलाइण वारी ज़ात बि अलाह जी। इहे नारूं, इहे पाणी जेके हलनि था न, इहो सिंधु दरिया हले थो, इहे पाणी जेके हलनि था, फरमाई त हिननि पाणिनि खे रस्ता ठाहिण वारो ऐं पाणिनि खे हलाइण वारी ज़ात बि मुंहिंजे अलाह जी। भली घणी खाई दुनिया वारा खणनि, हिननि खाइण खणण सां छा थो थिए? तव्हांखे ख़बर आहे त दरिया जेको चवंदा आहिनि पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे। कॾहिं कॾहिं दरिया खे जोश अचे त वेंदो हुजे हिन तरफ़ खां, पंहिंजी मर्ज़ी सां हिन शहर सॼो लोड़े करे पंहिंजो रस्तो हिन तरफ़ खां ठाहींदो आहे। को काइनात जे अंदरि ताक़तवर जेको हिन दरिया खे रोके ॾेखारे। फरमाई त हिननि सभिनीनि शयुनि जो कंट्रोल अलाह जे हथ में आहे। फरमाई तव्हांजे लाइ ज़मीन जे मथां हिन मेखुनि खे खोड़णु फरमाई, जबलनि खे, ऐं तव्हांजे लाइ नारुनि खे हलाइणु फरमाई। नारुनि जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? ज़मीनूं आबाद, इंसान आबाद। वसुबुलन लअल्लकुम तहतदून, ऐं तव्हांजे लाइ रस्ता ठाही हिन ज़मीन ते, फरमाई ताकि तव्हां हिदायत हासिलु कयो, ताकि तव्हां अलाह जे रस्ते खे पहुचो। वा अलामातिन व बिन्नज्म, ऐं फरमाई त हिननि जे अंदरि निशानियूं आहिनि, सितारनि जे अंदरि बि तव्हांजे लाइ निशानियूं आहिनि, ताकि तव्हां सितारनि जे ज़रिए सां तव्हां हिदायत हासिलु कयो। अॼु बि जेके जहाज़ जेके समुंड जे अंदरि हलनि था, इहे अॼु बि सितारनि जे ज़रिए सां रहनुमाई हासिलु कंदा आहिनि त असांखे ओभर जे तरफ़ वञिणो आहे, या ओलह जे तरफ़ वञिणो आहे, या ॾखिण जे तरफ़ वञिणो आहे, या जेको आहे उत्तर जे तरफ़ वञिणो आहे। अॼु बि राति जे वक़्त में सितारनि जे ज़रिए सां मालूम कंदा आहिनि। फरमाई त इहे असां पैदा इन जे लाइ कयासीं ताकि इहे तव्हांजे लाइ निशानियूं बि आहिनि, ऐं फरमाई इहे सितारा तव्हांजे लाइ हिदायत जो बि ज़रियो बि आहिनि। अलाह पाक खां दुआ आहे अलाह साईं असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।